शिकारपुर जे गवर्नमेंट शाह लतीफ़ हाई स्कूल में सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां रंगारंगी प्रोग्राम थियो, जंहिंमें उतां जे शागिर्दनि सिंधी सक़ाफ़ती गीतनि ते रक़्स ऐं सिंधी टेबला पेश करे प्रोग्राम खे 4 चंड लॻाए छॾिया। वधीक ख़बर ऐं वीडियो खे ॾिसण जे लाइ ॾिसो असांजी मुकमिल वीडियो खे। तो भाई कल्चर डे जो प्रोग्राम आहे वरी उर्दू शुरू कई। उर्दू, सिंधी, अरबी ये सब कल्चर हर एक खे क़ौम खे पंहिंजी सक़ाफ़त आहे। ॿारनि खे उन्हनि खां सभिनी शयुनि खे वाक़ुफ़ करणो आहे। मां मिस्टर वहीद अहमद कुरैशी जेको हिन स्कूल जो सीनियर टीचर ऐं FA आहे। वरी हिकु नई ख़बर सां थींदासीं पंहिंजे नाज़रीन वटि हाज़िर। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर कजो। खुदा हाफ़िज़।